अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडी ऐं अनवर कबरानी जो जेको न कुझु यादूं ॿुधाईंदासीं। दोस्तों हीउ वीडियो जेको आहे तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं तव्हांजे दिलि खे जेको आहे ठारींदो ऐं बाग़ बहार कंदो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जिथे बि वेंदो त उस्ताद जलाल चांडी खे तमामु घणियूं फरमाइशूं थींदियूं। हाणे हिकिड़ियूं फरमाइशुनि जो जेके कुझु शाइर हुआ उस्ताद जलाल चांडी जा माना उन्हनि जूं ख़ासि फरमाइशूं थींदियूं। हिकिड़ी फरमाइश थींदी हुई अनवर कमरानी जे लाइ त बाबा अनवर कमरानी जा के कलाम ॿुधायो उस्ताद, ऐं ॿी अली हसन बबर जे लाइ थींदी फरमाइश बाबा अली हसन बबर जा कलाम ॿुधायो। ॿियो ग़ुलाम हुसैन गज्जू जेको उहो तमामु मशहूरु जेको माना शाइर हो ऐं उस्ताद जलाल चांडी तमामु उनजा कलाम ॻाया, भला भला कलाम, त हुनजे लाइ बि फरमाइशूं थींदियूं। पर अक्सर करे जेको मशहूरु हो जेको काठे जे हिसाब सां ऐं दादू वारी साइड ते माना उस्ताद जलाल चांडी माना हुनजा तमामु घणा कलाम ॻाईंदो ऐं उन्हनि में जेके ॿ शाइर तमामु वॾा शाइर हुआ जेके अली हसन बबर ऐं अनवर कमरानी। हाणे दोस्तो जॾहिं अनवर कमरानी जो उस्ताद जलाल चांडी माना ॾोहीड़ो चवंदो या कलाम चवंदो त माण्हू बसि झूमिजी वेंदा ऐं मस्तु थी वेंदा ऐं माण्हू मदहोश थी वेंदा, बसि हुन में गुम थी वेंदा ऐं बसि पंहिंजी अलॻि हिकिड़ी अलॻि ई जहान में हलिया वेंदा, दुनिया में हलिया वेंदा। उन्हनि खे का ख़बर न पवंदी त उहो किथे आहिनि किथे न आहिनि, छो शाइरी में हुनजो माना एतिरो जेको असरअंदाज़ शाइरी हुई, एतिरो हुनजो सहर हो। दोस्तो अनवर कमरानी जॾहिं शाइरी शुरू कई ऐं जॾहिं पंहिंजो पहिरियों जेको माना शाइर जेको ठाहियईं त मुंहिंजे यार लाती मेहंदी मुंहिंजे प्यार पातो गानो दुनिया वारा ॿुधो ई कन खोल मुंहिंजो फसानो। हाणे इहो जॾहिं माना शाइरी इहा जेका हिननि ठाही त पहिरियों दफ़ो माना भॼंदो वियो त ऐं उस्ताद बुखारी वटि, ऐं उस्ताद बुखारी खे चईंदो उस्ताद हीउ ॾिसो मूं शेर ठाहियो आहे। ऐं उस्ताद बुखारी जेको आहे उनखे पढ़ियो त मुंहिंजे यार लाती मेहंदी मुंहिंजे प्यार पातो गानो दुनिया वारा ॿुधो ई कन ॾेई मुंहिंजो फसानो। उस्ताद चयो त हीअ तो लिखी आहे? अनवर कमरानी चयो जी साईं उस्ताद मूं लिखी आहे। उस्ताद चयो उस्ताद खे यकीन न पियो अचे त बाबा हीअ तो कीअं लिखी आहे? त अनवर कमरानी चयो त बाबा उस्ताद तूं असांजो उस्ताद बि आहीं त मुर्शिद बि आहीं, ऐं हाणे मूंखे तुंहिंजो कसम आहे त मां लिखियो आहे, पाण लिखी आहे। त पोइ उस्ताद बुखारी चयो त बाबा जे अगरि तो लिखी आहे त पोइ बसि तूं कामयाबु आहीं, तुंहिंजो पहिरियों शेर ई अहिड़ो आहे त माना पोइ कामयाबु आहीं। ऐं पोइ उस्ताद जेको आहे हुनखे दुआ कई, चए मुंहिंजी दुआ तोसां गॾु आहे। हाणे इहो अनवर कमरानी जो जेको इहा जेका शाइरी हुई मुंहिंजे यार लाती मेहंदी मुंहिंजे प्यार पातो गानो दुनिया वारा ॿुधो ई कन ॾेई मुंहिंजो फसानो। हाणे इहो ग़ुलाम हुसैन मीरासी जेको हो उन वक़्त में वॾो फ़नकार हो ऐं वॾो गवैयो हो, ॻाइणो हो, त उन माना इहो कलाम ॻायो ऐं इहो कलाम तमामु घणो मक़बूल थियो, मशहूरु थियो ऐं आवाम में झर झंग में मशहूरु थियो, हर जॻह ते इहो ॿुधियो पियो वञे। उन वक़्त में सिंध में तमामु घणो मक़बूल थियो, छो उन वक़्त में फ़नकार घटि हूंदा ऐं ग़ुलाम हुसैन जेको मीरासी हो तमामु मशहूरु फ़नकार हो। पोइ माना हितां हिन जी शुरूआति थी। पोइ उनखां पोइ उस्ताद जलाल चांडी माना हिन जा खोड़ कलाम ॻाया ऐं उस्ताद जलाल चांडी माना हिन खे 4 चंड लॻाए छॾिया, माना हिन जी जेका शाइरी खे माना शाइरी खे जेके तमगा ॾिना उहो उस्ताद जलाल चांडी ॾिना। पोइ उस्ताद जलाल चांडी जिथे बि वेंदो त फरमाइशूं थींदियूं त बाबा अनवर कमरानी जो कलाम ॿुधायो, अनवर कमरानी जो कलाम ॿुधायो। पोइ उस्ताद जलाल चांडी माना अनवर कमरानी जा जेके कलाम ॿुधाईंदो त राति दा निंड नहीं आंदी, सम्झी इहे बि कलाम ॿुधाईंदो ऐं कंहिं त निभागे नज़र मारी टुट गई तेॾी मेरी यारी, इहो बि माना कलाम ॿुधाईंदो। कोन बच सां दर्द ते ॾे विच रो रो दम ॾे सां। हाणे अहिड़ा अहिड़ा कलाम ॿुधाईंदो त आवाम माना हुनजो दिलि ठरी पवंदो, हाँ ठरी पवंदो ऐं अनवर कमरानी खे माना तमामु घणी जेका आवाम मोहबत कंदी ऐं हुनजे सिराइकी कलामनि में त माना एॾो जादू हो, माना को सहर हो ऐं जेको कलाम माना हुनजो ॿुधंदो त माना उन शहर में गुम थी वेंदो ऐं हिकिड़े ॿिए जहान में हलियो वेंदो। त वरी ॿियो को हथु हणंदो त बाबा किथे ई, पोइ हुनखे ख़बर पवंदी त अड़े मां किथे आहियां, छो उहो कलाम में एतिरो गुम थी वेंदो। ऐं हर को पंहिंजा टेप रिकॉर्डर वठी वेठो हूंदो त माना उन में कैसेटूं लॻाए ॿुधंदा हुआ। अक्सर जलाल चांडी जो माना कलाम ॿुधंदा, पर अनवर कमरानी खे त माना हर कंहिं ॻायो। उस्ताद जलाल चांडी बि ॻायो, उस्ताद इमाम बख़्श ज़रदारी बि ॻायो, अलादा ज़रदारी बि ॻायो, हुमेरा चना बि ॻायो, अरशद महमूद बि ॻायो, नईम अब्बास रूफ़ी बि ॻायो ऐं जेको आहे ऐं अताउल्ला ख़ान ईसा खेलवी बि ॻायो।
माना कहिड़ो फ़नकार हुजे अनवर कमराणी खे न ॻायो। अनवर कमराणी पंजाबी में बि शाइरी कई, सिंधी में बि शाइरी कई, सिराइकी में बि शाइरी कई। हुनजा हर कलाम मशहूरु हुआ दोस्तो। अॼु बि अनवर कमराणी जा तव्हां जेके बि कलाम ॿुधंदो, जेके वॾनि वॾनि शाइरनि ॻाया आहिनि, माना वॾनि वॾनि गुलकारनि ॻाया आहिनि, मंज़ूर सखीरानी जहिड़नि ॻाया आहिनि, सरमद सिंधी जहिड़नि इनकलाबी जेके फ़नकारनि ॻाया आहिनि, तव्हांखे उहो ई साॻियो सुरूर ॾींदा, मज़ो ॾींदा ऐं तव्हांजी दिलि जेका आहे उहा ठरी पवंदी ऐं दिलि माना तमामु ख़ुशि थींदी ऐं तव्हां चवंदो त वाक़ई शाइरी में को वज़न आहे। ईअं उस्ताद बुखारी जेको आहे उनखे पास न कयो अनवर कमराणी खे। अनवर कमराणी में कुझु हुई, का ॻाल्हि हुई, के दाणा हुआ दोस्तो, कुझु गुर हो, तॾहिं तो पास थियो ऐं हिन मक़ाम ताईं पहुतो। ऐं ॿियो जेको हुनजो अख़लाक हो, किरदारु हो ऐं मिठी ज़बान हुई, तमामु मिठी ज़बान हुई। ऐं जॾहिं पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो ऐं कलाम जॾहिं ॿुधाईंदो गुनगुनाए त माना मोहे छॾंदो। ऐं पोइ वरी पाण जेको फ़नकारनि सां गॾु वेहंदो, उनखे ॿुधाईंदो त बाबा हीअ तोखे कलाम जेको आहे इन तरीक़े सां ॻाइणो आहे, ईअं ॻाइणो आहे, मूं ईअं ठाहियो आहे, हिन तुल ते सायो आहे, हिन तिर्ज़ ते ठाहियो आहे। पोइ फ़नकार हिकु दफ़ो ॿुधंदा, पोइ वरी ॻाइणु शुरू कंदा, प्रैक्टिस कंदा, माना त पोइ रवानी सां ॻाईंदा। उन में वॾियूं माना ख़ासियतूं जेके अॼु जे शाइरनि में न आहिनि दोस्तो। पको शाइर हो ऐं हुनजे हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ जेको पको लफ़्ज़ हूंदो, कची शाइरी न चवंदो। ऐं दोस्तो हुनजी शाइरी अहिड़ी वज़नी वज़ानाइती हुई, माना जेको कैस्ट कंपनियुनि वारा बि हुनजूं फरमाइशूं पिया कनि। उस्ताद जलाल चंद जॾहिं कैस्ट कंपनियुनि वारनि ते वञे पियो कैस्ट करण लाइ, त पोइ हुनखे फरमाइशूं पियूं थियनि त बाबा अनवर कमराणी जा जेके उहा शाइरी ॻायो, अनवर कमराणी खे तमामु ॿुधे थी, असांखे तमामु घणी मोट थी मिले। अली हसन बबर जी बि तमामु शाइरी ॿुधनि था ऐं हुनजी मोट थी मिले। ग़ुलाम हुसैन गजू जी तमामु शाइरी जेको आहे उहो ॿुधनि था, मोट थी मिले। हाणे इहे एतिरी माना फरमाइशूं पियूं थियनि जो सिंधी आवाम जेका मौसीक़ी सां तमामु घणी लॻाव पई करे ऐं मोहबत पई रखे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं उस्ताद जलाल चंद माना फ़नकार हुजे ऐं अनवर कमराणी जहिड़ा शाइर हुजनि त पोइ माना कीअं न ॿुधंदा दोस्तो। हुन में माना रंग अची वेंदो, मज़ो अलॻि अची वेंदो ऐं हुनखे ॿुधंदा ज़रूरु दोस्तो। हीअ दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे हलिणो आहे, हीअ जान छॾिणो आहे। अॼु इहे फ़नकार जेके अज़ीम फ़नकार असांजे विच में न रहिया आहिनि, अज़ीम शाइर जेके असांजे विच में न रहिया आहिनि, पर हिन जूं यादूं जेके आहिनि असांजे दिलनि में, असांजी साहनि में माना ज़िंदा आहिनि ऐं ज़िंदा रहंदियूं। दोस्तो दुआ कयो त इन्हनि खे अल्लाह पाक जेको आहे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए, आमीन। दोस्तो मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी क्लासिक खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।